सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों, शामिल क्यों था नाविल इश्क जा 40 उसूल हिस्सो 29। ईला, नॉर्थ एम्पटन, 29 जून सन 2008 ईस्वी। बेलगाम ख्वाबनि खां अॻियां अजीब शयूं माण्हुनि सां तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं उहे गैर मामूली ऐं गैर मुतविक़ ॻाल्हियुनि लाइ तयारु हूंदा आहिनि। पर जेको हिन हफ़्ते थियो उन लाइ ईला जी हिकु रग बि तयारु न हुई। अज़ीज़ ज़ैड ज़हारा ईला खे ॾिसण बोस्टन आयो। इहा आचर जी राति हुई। घर भाती अञा मानी खणण लाइ वेठा ई हुआ त ईला जी मोबाइल ते हिकु पैगाम मौसूल थियो। खेसि लॻो त इहो पैगाम ज़रूरु क्लब मां कंहिं मोकिलियो हूंदो। उन करे हिन पढ़ण में तकड़ न कई। उन जे बजाए उन महिनत सां ठाहियल खाधो सभिनी खे पेश कयो। मज़ेदार ताम ॾिसी सभु पुरजोश थी विया। तोड़े जो जेनिट जंहिं स्कॉट खे संदसि नई दोस्त सां गॾु ॾिसण खां पोइ बि पंहिंजी दिलि में हुन लाइ मुहबत महसूसु करे तपी वेठी हुई, उन जा मिज़ाज बि हशाश बशाश थी विया। उन राति मानी खाईंदे हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं कंदे घणो वक़्तु लॻो। ईला बि ॻाल्हियुनि में पूरी तरह मशगूल हुई। पैगाम ॾिसण जो ख़्यालु खेसि सिर्फ़ु उन वक़्तु आयो जॾहिं हिन थांव रखी सभिनी खे मिठो पेश कयो। हाय ईला, सिम्थोसोनियन मैगज़ीन पारां मां बोस्टन आयल आहियां। बसि हाणे ई कमु ख़तमु थियो आहे। छा तूं मूं सां मिलणु पसंदि कंदीअ? मां ओमेक्स में तरसियल आहियां ऐं तोखे ॾिसी ॾाढी ख़ुशी थींदी। अज़ीज़। ईला फ़ोन पासे ते रखी मिठो खाइण लाइ पंहिंजी कुर्सीअ ते वेठी। कोई अहम पैगाम आयो आहे? डेविड पंहिंजी प्लेट तां नज़रूं मथे खणंदे पुछो। जी, मशल जो पैगाम आहे। ईला बिना कंहिं हिबक जे वराणियो। कावड़ियल मुंहुं ॿिए पासे कंदे डेविड पंहिंजो वात बंदि कयो ऐं आहिस्तगी ऐं निफ़ासत सां पंहिंजो रुमाल वेहण लॻो। अच्छा, सही, डेविड चयो। ईला ॼातो थी त संदसि मुड़ुस यकीन नाहे कयो, पर पोइ बि उन भायो त पंहिंजे मुड़ुस खे मुतमइन करणु या पंहिंजे ॿारनि खे धोखो ॾियण लाइ, पर खेसि उन ॻाल्हि ते बीहणु घुरिजे। पंहिंजे घर खां अज़ीज़ जे होटल ताईं पहुचण लाइ तंहिं करे उन ॻाल्हि जारी रखी ऐं हर लफ़्ज़ एहतियात सां पए ॻाल्हायईं। उन सुभाणे सुबुह सालियानी कैटलॉग लाइ गॾिजाणी कोठाई आहे ऐं चाहे थी त उन में मां बि शरीक थियां। पोइ तोखे वञणु घुरिजे, डेविड अखियूं चिंबींदे ईअं चयो ॼण हू इहो ॿुधाईंदो हुजे त उन रांदि में हू बि शामिल आहे। छो न मां सुबुह जो तोखे छॾे अचां ऐं असीं गॾिजी हलूं। मां पंहिंजे कमनि में फेर घेर करे सघां थो। ईला हवास बाग़ता नज़रुनि सां पंहिंजे मुड़ुस ॾांहुं ॾिठो। हू छा करण जी कोशिश करे रहियो आहे? छा हू ॿारनि अॻियां को तमाशो करणु पियो चाहे? इहो तमामु सुठो हूंदो, पर असांखे सुबुह 7 बजे खां पहिरीं निकिरणो पवंदो। मशल चयो आहे त हूअ सभिनी जे अचण खां अॻु मूं सां कुझु ॻाल्हाइणु चाहे थी। ईला ज़ोरी मुस्कुराईंदे चयो। पोइ त विसारे छॾियो। पीउ जे सवेर उथण खां लवाइण वारी आदत खे ॼाणंदे ओरली दावा कई। डैडी कॾहिं बि वक़्त ते नथो उथी सघे। हाणे ईला ऐं डेविड हिक ॿिए ॾांहुं निहारियो। ॿई उन इंतज़ार में हुआ त पहिरियों केरु ॻाल्हाए। इहो त सच आहे, डेविड तस्लीम कयो। ईला सुख जो साहु खयों, पर पोइ बि पंहिंजी जुरत ते थोरी शर्मिंदगी महसूसु कयईं, छो उन लम्हे खेसि हिकु ॿियो जुरतमंदाणो ख़्यालु आयो हुयुसि। हा, इहो त ॾाढो सवेर आहे। मां हींअर ई छो न हली वञा? सुभाणे नेरनि अज़ीज़ सां करण जो ख़्यालु ई संदसि दिलि धड़काइण लाइ काफ़ी हुयो। तंहिं हूंदे बि उहा अज़ीज़ खे सुभाणे जे बजाए हाणे ॾिसणु चाहे पई। वक़्तु ॼण रुकिजी वियो। संदसि घर खां बोस्टन ताईं 2 कलाकनि जो सफ़र हो, पर खेसि का परवाह न हुई। हू एम्स्टरडम खां हुन लाइ आयो हो। यकीनन हूअ 2 कलाक ड्राइव करे थी सघी। अॼु राति 10 बजे खां पहिरीं मां बोस्टन लाइ निकिरी सुबुह सवेर मशल सां मिली सघां थी, ईला चयो। डेविड जे मुंहं तां हिकु
दर्द जो पाछो लड़ी वियो। केतिरी देरि हू ॻाल्हाए न सघियो। उन तवील घड़ीअ में संदसि अखियूं उन मर्द जहिड़ियूं थी वियूं जंहिंमें पंहिंजी ज़ाल खे ॿिए मर्द सां मिलण खां रोकण जी न ताक़त हुजे न ई को जज़्बो। मां बोस्टन पहुची पंहिंजे अपार्टमेंट में रहंदी हुअसि। ईला बज़ार पंहिंजे ॿारनि खे पर हक़ीक़त में पंहिंजे मुड़ुस खे चयो। संदसि मुड़ुस खे इहो ॿुधाइण जो तरीक़ो हो त जंहिंसां उहा मिलण वञी रही आहे उन सां संदसि को जिस्मानी तालुक़ न हूंदो। शराब जो गिलास हथ में खणंदे डेविड पंहिंजी कुर्सीअ तां उथियो। दरवाज़े तां ॾिसंदे यकीन ऐं कुझु बेसब्रीअ सां मुरकंदे चयईं, ठीकु आहे मिठी, जेकॾहिं तूं इहो थी चाहीं त तूं वञी सघें थी। पर ममा, मूं सोचियो हो अॼु राति तव्हां रियाज़ीअ में मुंहिंजी मदद कंदा। अवी एतिराज़ वारियो। ओ ममा खे वञण ॾे, तोखे हर वक़्तु माउ जे पासे में रहण जी ज़रूरत न आहे। ओरली पंहिंजे भाउ खे तंग कंदे चयो, तूं अलाए कॾहिं वॾो थींदे। अवी मुंहुं सुझायो पर कुझु कोन कुछो। ओरली ईला जो साथ ॾिनो। जेनियट खे का परवाह न हुई। ईला पंहिंजी मोबाइल खईं ऐं मथे वञण लॻी। जीअं ई हुन पंहिंजे कमरे जो दरवाज़ो बंदि कयो, पंहिंजे बेड ते किरी पई ऐं अज़ीज़ खे पैगाम मोकिलियईं, मूंखे यकीन नथो अचे त तूं हिते आहीं। मां 2 कलाकनि में ओनेक्स में हूंदी हुअसि। हुन वधंदड़ ख़ौफ़ अचां पंहिंजे मोबाइल मां वेंदड़ पैगाम खे ॾिठो। उहा छा करे रही हुई? पर ही वक़्तु सोचण जो न हो जेकॾहिं हूअ उन ते पछताइण वारी हुई जंहिंजो खेसि शक बि हो त हूअ बाद में पछताईंदी। हिन वक़्त खेसि जल्दी करण जी ज़रूरत हुई। बींजण, वार ख़ुश्क करणु, ॾंदण करणु, हिकिड़ा कपिड़ा मुंतख़ब करे ॿिया कढणु, फणी ॾियणु, हल्को मेकअप करणु, नंढड़ा वाला पाइणु जेकी संदसि 18वीं सालगिरह ते ॾाढी रिथ खेसि ॾिना हुआ, ऐं हिकु दफ़ो ॿीहर कपिड़ा बदिलाइण में खेसि 20 मिंट लॻा। वॾो साहु भरींदे हुन थोरो परफ्यूम लॻायो जेको सालनि खां गुसल खाने में इस्तेमालु थियण जे इंतज़ार में पियल हो। डेविड ख़ुशबुअनि जो एतिरो शौक़ीन न हो। हू चवंदो त औरत मां औरतपणे जी ख़ुशबू अचणु घुरिजे, वनीला या दाल चीनीअ जी न। पर ईला सोचियो त मतां यूरोपी मर्दनि जी सोच मुख़्तलिफ़ हुजे। जॾहिं उहा तयारु थी वई त हुन आईने में नज़र ईंदड़ औरत खे जांचियो। हुन खेसि अॻु छो न ॿुधायो त हू अचे थो। जेकॾहिं खेसि अॻु इहा ख़बर हुजी हा त हू पार्लर ते वञी वार सेट कराए हा, हथनि पेरनि जो मसाज कराए हा ऐं शायदि पंहिंजे वारनि जो अंदाज़ बि बदिलाए हा। जेकॾहिं अज़ीज़ खेसि पसंदि न कयो त पोइ छा थींदो? जेकॾहिं ॿिन्ही जे विच में कुझु सही न रहियो त पोइ छा उहा बोस्टन खां वापसी ते पछताईंदी? यकदमि उहा पंहिंजे हवासनि में वापसि आई। उहा पंहिंजो पाण खे बदिलाइण छो पई चाहे? उन सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो त हिननि में कुझु सही रहे थो या न? उन शख़्स खां लाॻापियल को बि ख़तरो हिकु ॾींहं जो ई हूंदो। हिन जो हिकु ख़ानदान हो, हिकु ज़िंदगी हुई। संदसि माज़ी ऐं मुस्तक़बिल हिते ई हुआ। पंहिंजो पाण खे अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचींदे ॾिसी पाण ते चिड़ आयसि। उन सोचणी बंदि करे छॾियो जेको हमेशह आसान रहियो हो। 7:45 बजे ईला पंहिंजे ॿारनि खे प्यारु कयो ऐं घरां निकिती। डेविड खेसि किथे बि नज़र न आयो। कार ॾांहुं वेंदे बोस्टन वारे अपार्टमेंट जी चाॿियुनि खे हिन आङुरियुनि में फेरायो। संदसि दिमाग़ अञा बेहस हो पर दिलि जी रफ़्तार बेकाबू हुई। सुल्तान वलद, कोन्या, जुलाई सन 1246 ईस्वी। बीहण ऐं साह खणणु ॿई हुन लाइ ॾुखिया थी रहिया हुआ। मुंहिंजो पीउ जॾहिं मुंहिंजे कमरे में दाख़िल थियो त हू उन शख़्स जो पाशो थिए लॻो जेको हू कॾहिं हूंदो हो। संदसि अखियूं सुजल हुयूं। ईअं थिए लॻो ॼण अलाए केतिरनि रातियुनि खां सुतो न आहे। पर जंहिं शइ मूंखे सभ खां वधीक हैरान कयो उहा संदसि सुंहारी हुई जेका अछी थी वई हुई। पुट, मुंहिंजी मदद कर, हिन अहिड़े आवाज़ में चयो जेको हुनजो लॻो ई न पियो। मां बेअख़्तियार हुन ॾांहुं डोड़ियुसि ऐं संदसि ॿांह झलियमि। कुझु बि चओ बाबा साईं, बसि हुकुम करियो, मूं चयो। शम्स हलियो वियो। हुन मूंखे छॾे ॾिनो। कुझु लम्हनि जी ख़ामोशीअ खां पोइ हुन चयो, के मुख़्तसर पल
मां घबराहट ऐं छोटकारे जे अहसास हेठि अची वियुसि, पर कुझु कोन। जेतोणीकि मां ॾुख ऐं सदमे में हुउसि, पर हीउ सभु मूं लाइ बहितरीअ जो सामान हो। छा हाणे ज़िंदगी आसान ऐं पुरसुकून न थी वेंदी? मुंहिंजे पीउ समूरा दुश्मन गॾु करे छॾिया हुआ ऐं इहो सभु शम्स जे करे हो। मां शयुनि खे उन्हनि जे पुराणे मक़ाम ते ॾिसण जे ख़्वाहिशमंद हुउसि। छा अलाउद्दीन दुरुस्त थी सघियो थिए? छा असीं सभु शम्स खां सवाइ बि ख़ुशहाल रही सघूं था? इहो न विसार जांइ त हू मूं लाइ छा आहे। बाबा ईअं चयो ॼण हुन मुंहिंजा ख़्याल परोड़े वरिता हुजनि। हू ऐं मां हिकु आहियूं, साॻिए चंड जा ॿ रुख, चिलकंदड़ ऐं बेरोनक। शम्स मुंहिंजो सरकिश हिसो आहे। मूं शर्मसारी मंझां कंधु धुणियो। मुंहिंजी दिलि ॿुॾी वई। मुंहिंजे पीउ खे वधीक कुझु न चवणो पियो। मूं अॼु ताईं कंहिंजी अखियुनि में एतिरी पीड़ा न ॾिठी हुई। मुंहिंजी ॼिभ एतिरी ॻरी थी वई जो मां कुझु साहतनि लाइ ॻाल्हाए न सघियुसि। मां चाहियां थो तूं हुनखे ॻोल्हे अचु। जेकॾहिं हू चाहे त खेसि चओ त मोटी अचे। खेसि ॿुधाइजांइ त कीअं मुंहिंजी दिलि दर्द में पीड़िजी रही आहे। हुनखे ॿुधाइजांइ त संदसि जुदाई मूंखे ॻारे पई, मारे पई। बाबा सरगोशी कंदे चयो। मूं बाबा साईं खे वचन ॾिनो त मां शम्स खे वापसि वठी ईंदुसि। संदसि हथनि जी गिरफ़्त शुक्रगुज़ारी में एतिरी मज़बूत थी वई जो मूं बेअख्तियार संदसि अखियुनि में निहारियो। मूं पंहिंजी हिबक हुननि ते ज़ाहिर नथी करणु चाही। शम्स जी ॻोल्हा जी उमेद में संदसि पेरा खणंदे हफ़्तो खनि कोनिया में रुलियुसि। संदसि रूपोशी बाबति फिज़ा में घणियूं ई क़यास आरायूं विखरियल हुयूं। शम्स जी ॻोल्हा दौरान मां हिकु कूड़े सां मिलियुसि जेको शम्स जो मुरीद पिणु हो। हुन मूंखे केतिरनि ई अहिड़नि बेहाल ऐं बदकिस्मत माण्हुनि बाबति आगाही ॾिनी जिन जी हुन सैलानी दरवेश मदद कई हुई। अॼु ताईं मूंखे इहो अंदाज़ो बि न हो त शम्स सां एतिरा माण्हू मोहबत कनि था। उहे अहिड़ा माण्हू हुआ जेके अॼु ताईं मुंहिंजी निगाह खां ओझल हुआ। हिकु ॾींहुं मां थकल ऐं वेगाणो घर पहुतुसि त कीरा ख़ुशबूदार पुलाव जी प्लेट आणे मुंहिंजे अॻियां रखी ऐं मूंखे खाईंदे ॾिसणु लॻी। संदसि मुर्क में अज़ियत जो अक्स वाज़िह हो। उहा पंहिंजी ॼमार खां केतिरा ई साल वॾी थी लॻी। ॿुधो आहे तूं शम्स खे पियो ॻोल्हीं? ख़बर अथई त हू किथे आहे? हुन पुछो। कुझु माण्हू चवनि था त हू दमिश्क ॾांहुं निकितो आहे त कुझु वरी चवनि था त हू इस्फहान, काहिरा या वरी तब्रेज़ ॾांहुं वियो आहे। असांखे उन्हनि सभिनी जायुनि जी जाच लहणी पवंदी। मां दमिश्क वेंदुसि, बाबा जे कुझु पोइलॻनि खे ॿियनि शहरनि ॾांहुं रवानो कंदुसि। कीरा जे मुंहं ते गंभीरता अची वई। उहा बुणकी, मौलाना सिटूं लिखणु लॻो आहे, तमामु ख़ूबसूरत सिटूं। शम्स जी जुदाईअ हुनखे शाइर बणाए छॾियो आहे। उहो चवंदे संदसि गल आला थियणु लॻा ऐं हुन मौलाना जो बेत वरजायो। पुरनूर मुख सां मूं हिकु शहनशाह ॾिठो जेको आकाश जो नूर ऐं शम्स हो। फिज़ा में हिकु पुर इसरारियत पखिड़िजी वई जेका कुझु लम्हा अॻु न हुई। कीरा जे अंदर जा फट हिन जा अंदर जी अज़ियत मां महसूसु करे सघियुसि थी। संदसि वर जी तकलीफ़ खेसि केॾी अज़ियत पहुचाए रही हुई, उन दर्द जो दास्तान संदसि चहिरे ते रक़म थियल हो। पंहिंजे वर जे छुटकारे लाइ उहा कुझु बि करण लाइ तयारु हुई, पर साॻे वक़्तु शम्स मां जान छुटण ते ख़ुशि ऐं पुरसुकून बि हुई। छा थींदो अगरि मां हुनखे न ॻोल्हे सघियुसि? मूं पाण खे चवंदे ॿुधो, पोइ वधीक कुझु करण जी ज़रूरत न पवंदी। असां पंहिंजी ज़िंदगी पहिरीं वांगुरु गुज़ारींदासीं। कीरा चवणु लॻी। उमेद जी चिणग संदसि अखियुनि मां ॿरी निकिती। उन ई घड़ी मूं इहा ॻाल्हि वाज़िह तौरु सम्झी वरिती त संदसि इशारो कहिड़ी तरफ़ हो। मूंखे शम्स खे ॻोल्हण जी ज़रूरत न हुई, न ई दमिश्क वञण जी। मूंखे बसि एतिरो करिणो हो जो सुभाणे कोनिया छॾे कुझु वक़्तु कंहिं सिराए में तरसणो हो ऐं कुझु हफ़्तनि खां पोइ अची इहो ढोंग रचाइणो हो त मूं शम्स खे हर जाइ हर हंधि ॻोल्हियो पर हू न मिलियो। मुंहिंजो पीउ यकीननि मूं ते एतबार कंदो। पोइ इहो बाब असांजी ज़िंदगियुनि मां हमेशह लाइ ख़तमु थी वेंदो। शायदि इहो ई बहितरु आहे, न सिर्फ़ु कीरा लाइ पर मुंहिंजे वालिद जे शागिर्दनि ऐं मूं लाइ बि। कीरा, मूंखे छा करणु घुरिजे? मूं पुछो ऐं हुन औरत
जंहिं मुंहिंजे पीउ सां शादी करण लाइ इस्लाम क़बूलियो हो, जंहिं मूंखे ऐं मुंहिंजे भाउ खे हिकु माउ जो प्यारु ॾिनो हो, जंहिंखे पंहिंजे मुड़ुस सां एतिरी मुहबत हुई जो हिन उहे बेत बि यादि कया जेकी संदसि मुड़ुस कंहिं ॿिए लाइ चया हुआ। तंहिं मूं ॾांहुं किरब ऐं पीड़ा मां निहारियो, पर चयो कुझु बि न, ॼण वठसि लफ़्ज़नि जी खोट थी वई हुजे। मूंखे पंहिंजो जवाबु पाण तलाश करणो हो।